25 साल खां अख़बारूं विकिणी घर जो गुज़र सफ़र ऐं पंहिंजो पेट पालींदड़ मलंग हबीबल्ला जो अख़बारूं बंदि थियण खां पोइ हाणे हिकु दर्द खणी घुमंदो घटियुनि में रुलंदो वधे। मलंग हबीबल्ला कावश अख़बार अली काज़ी खां वठी 25 साल ताईं विकिणंदो रहियो ऐं उन अख़बार जी पोइ मालिकी कंदो रहियो। संदसि घर ग़रीबाणो हुजण करे संदसि अॼु ॾींहुं ताईं तकलीफ़ूं ऐं सूर दिलि में सांडे गॾु खणी हलंदो रहियो, मगर पाण बि हिकु माज़ूर हुजण जे करे उहा बि ज़िंदगी जी तकलीफ़ घटि न आहे। तोखे केतिरो अरसो थियो आहे हीअ अख़बारूं विकिणंदे? 25 साल। 25 साल? अच्छा, हाणे अख़बारूं कोन थो विकिणी? हाणे मुंचो कोन थो विकिणी अख़बारूं? न। अच्छा, बंदि कयूं वियूं आहिनि? हा, ॿियो महीनो? अच्छा, भाउ फौत थी चुको आहे, उनजा ॿार वग़ैरह गॾु आहिनि? तव्हां छा कंदा आहियो? असां ग़रीब आहियूं, असां मज़ूरी कयूं था, हरपो कयूं था ऐं का बि मज़ूरी असांखे मिले थी उहा कयूं था, जे नथी मिले त ईअं ई वेठा आहियूं था। ग़रीब आहियूं, जेको पूरो मिले त करूं था। बाक़ी असां सां गॾु आहे चाचो आहे मुंहिंजो, चाचो गॾु आहे, मड़ो मुंहिंजो बाबू मुंहिंजो गुज़ारे वियो आहे, वफ़ात करे वियो आहे। ऐं चाचो मुंहिंजो वॾो आहे। हीअ 25 साल पहिरियां अख़बारूं हिन सेल कयूं। हाणे अख़बारूं 2-3 महीना थी विया आहिनि त अख़बारूं हिन जूं बंदि थी वियूं आहिनि। हाणे असांजो गुज़र सफ़र तमामु ॾाढो तंग थी वियो आहे ऐं बीमारी सीमारी तोड़े जो असां कंहिं बि शइ खे पहुची नथा सघूं। अच्छा, चाचे खे माज़ूर कोटा में नौकिरी बि कॾहिं कोन मिली? जी न, नौकिरी बि कोन मिली। घणी कोशिशि कईसीं पर नौकिरी कोन मिली, न असांखे न चाचे खे मिली। अच्छा जी जी। मलंग हबीबल्ला खे हिकु त माज़ूर वारी तकलीफ़ मां ज़िंदगी गुज़ारे पियो, ॿियो वरी गुरबत, ऐं टियों वरी घर में हालात ख़राबु हुजण ऐं संदसि भाइटो जिगर जी बीमारी में मुब्तला हुजण जे करे उन जी परेशानी मलंग खे वक़्त खां अॻु पोड़ो करे छॾियो आहे। मलंग माज़ूर त ज़रूरु आहे, मगर हिन मलंग हबीबल्ला जो ज़मीर ज़िंदा खणी घुमंदो हले पियो। संदसि मलंग जो चवणु आहे त मां पिनण खे महिणो सम्झां थो, छो जंहिंजो ज़मीर हूंदो आहे उहो हक़लाल जी कमाई करे खाईंदो आहे। 25 साल खां वठी मूं हक़लाल जी कमाई खाधी आहे। हाणे मां पिनण मुंहिंजे लाइ हिकु शर्मिंदा ॻाल्हि आहे। मां हिकु त माज़ूर आहियां, सही तरह खाई ऐं पी ऐं वेही बि नथो सघां, मगर पोइ बि पेट जे पंहिंजे गुज़र सफ़र ऐं बक़ाया जेके मुंहिंजा भाइटा आहिनि, मुंहिंजो भाउ बि फ़ौत थी वियो ऐं उन्हनि जे मासूम बचड़नि जूं आसूं उमीदूं ऐं नज़रूं बि मूं ते ई आहिनि ऐं मां माज़ूरी खे ॾिसां। हाणे मलंग हबीबल्ला इहो ई अपील करे थो त को न को मसीहो मुंहिंजे अख़बारनि जो कर्ज़ु भरे ॾे या इदारे पारां मुंहिंजो कर्ज़ु माफ़ु करे, जीअं मां हिननि मुंहिंजे भाउ जे मासूम बचड़नि ऐं मुंहिंजे भाइटनि खे हक़लाल जी रोज़ी खाराए सघां। मलंग जे घर में हिकु गुरबत मासूम ॿारनि जूं आहूं ऐं ॿिए तरफ़ संदसि भाइटो बीमारी में मुब्तला आहे। तुंहिंजो वालिद साहब
तुंहिंजो बाबा बाबा कोन आहे बाबा कोन आहे तुंहिंजो न तुंहिंजा भाउ भाउ आहे तो हिकिड़ो भाउ आहे नंढो आहे हा नंढो आहे अकनवास नंढो आहे तो हा हा